सिजावल जे यूनियन काउंसिल मुरादपुर जा ॻोठ बुनियादी सहूलतुनि खां महरूम। ॻोठनि में बिजली, सिहत समेत रोड रस्तनि वग़ैरह जूं सहूलतूं न हुजण करे इलाइक़े वासियुनि जी ज़िंदगी अज़ाब बणियल। चूंडियल नुमाइंदनि समेत ज़िले इंतिज़ामिया ॻोठनि में बुनियादी सहूलतूं ॾियण लाइ के बि कोशिशूं न वरितियूं। ॻोठाणनि जूं दाहूं। सिजावल जे यूनियन काउंसिल मुरादपुर जा अक्सर ॻोठ ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जी अदम दिलचस्पी सबबि हिन जदीद दौर में बि बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहिनि। उन सिलसिले में ॻोठ मोहम्मद मल्हा ऐं उन जे आसपास जे ॻोठनि ॻोठ सैयद अगिरिनो शाह, ॻोठ महमूद सिद्दीक़ कोठार ऐं ॻोठ मोहम्मद इसहाक मल्हा जे ॻोठाणनि ॻोठनि में बिजली, सिहत, तालीम समेत रोड रस्तनि समेत ॿियूं अहम बुनियादी सहूलतूं न हुजण ख़िलाफ़ सहाफ़ी ॾाढो दाहींदे चयो आहे त असांजा ॻोठ हिन जदीद दौर में बि ज़िंदगी जी समूरनि बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहिनि। ॼाणायल ॻोठनि में इंसानी ज़िंदगियुनि जी का बि सहूलत मैसर नाहे। हुननि ॿुधायो त 6 आसिम नाले वटां ॻोठ मोहम्मद मल्हा खे पुल ऐं रस्तो न हुजण करे ॻोठाणनि खे शहर तरफ़ अचण लाइ सिम नाले जे पाणी मां गुज़रणो पवे थो ऐं ॻोठनि में थियल फोतुगियुनि जा जनाज़ा पिणु वहंदड़ पाणी मां गुज़ारियूं था। हुननि वधीक ॿुधायो त ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि पारां का बि सार नथी रधी वञे, जंहिं करे ॻोठ बिजली, सिहत ऐं स्कूल समेत रोड रस्तनि जहिड़नि अहम सहूलतुनि खां महरूम बणियल आहिनि। जॾहिं त धारियनि खे हिते आबादकारी ज़मीनूं ॾेई ज़िंदगीअ जूं समूरियूं सहूलतूं फ़राहम कयूं पियूं वञनि, लेकिन सदियुनि खां वेठल असां ॻोठाणनि खे हर दौर में नज़रअंदाज़ कयो आहे। हुननि चयो त ॻोठनि में बुनियादी सहूलतुनि जी खोट बाबति हितां जे चूंडियल नुमाइंदनि, बाला ऑफिसरनि ऐं इंतिज़ामिया खे बार बार लिखत में आगाही ॾिनी आहे, लेकिन केर बि ॿुधण वारो नाहे, जंहिं करे अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुननि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त हिन जदीद दौर में बुनियादी सहूलतुनि खां वांझल मज़कूरा ॻोठनि में 6 आर वटां पुल जी तामीर कराए ॻोठनि खे पकनि रोडनि, रस्तनि, सिहत, बिजली, स्कूल जूं सहूलतूं मुहैया कयूं वञनि।